नमस्कार दोस्तों, हाज़िर आहियां डॉक्टर सुरेश बबलानी तव्हां सां गॾु हिकु दफ़ो वरी खणी आयो आहियां तव्हांजे ॼाण जे लाइ, तव्हांजे नॉलेज जे लाइ, तव्हांखे ख़ुशि करण जे लाइ सिंधी नाटक में बि मां नाटक नथो कयां पर मां तव्हांखे नाटक पढ़ायां थो पियो। उहे नाटक थो पढ़ायां पियो जेके संघ लोक सेवा आयोग जी ICS या IAS एग्ज़ाम जे सिलेबस में आहिनि। त अॼु ताईं पाण सिंधी नाटक जी ओसर खां वठी सिंधी नाटक 2020 ताईं केतिरा ई तादाद में लिखिया विया, कहिड़ा कहिड़ा उन्हनि जा लेखक हुआ, उन्हनि सभिनी लेखकनि जा नाला ऐं कुझु उन्हनि जूं अंग अखर तव्हांजे साम्हूं मां इन खां पहिरीं पेश करे चुको आहियां। ऐं हिकु किताबु काको कल्लूमल मदन जुमाणीअ जो जेको एक पात्रीय नाटक आहे, मोनोलॉग आहे, उहो बि मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। उमेद त तव्हांखे पसंदि आयो हूंदो। तव्हांजो आशीर्वाद, तव्हांजो प्यार, तव्हांजी मोहबत असांखे हमेशह मिलंदी थी रहे। उहा मोहबत आहे, उहो प्रेम आहे जो मां अॼु ताईं तव्हांजे साम्हूं बीठो आहियां। ऐं मां कोशिशि कंदुसि त इन सिंधी साहित्य जा जेके मट आहिनि उहे भरण जे लाइ असां सां गॾु कुझु नौजवान बि जेके जुड़िया आहिनि उहे ईंदड़ वीडियोज़ में तव्हांखे सिंधी लिटरेचर जे बारे में ॿुधाइनि, कुझु सिंधी पढ़ाइनि। ऐं चाहियां थो मां त असांजे नौजवाननि जी रगुनि में जेको रतु आहे न, उन रत जी जेका ओभर आहे उहा ॿाहिरि निकिरे। ऐं मां तव्हांखे यादि ॾियारणु चाहींदुसि त असांजे खून में केतिरी गरमाइश आहे त असां 712 खां वठी 1947 ताईं लड़ंदा रहिया आहियूं। कहिड़े बि तरीक़े सां, चाहे दिमाग़ सां लड़ंदा रहिया आहियूं, असां भली हथियार न खयां हुजनि 713 खां पोइ, पर असीं पंहिंजे दिमाग़ सां अंग्रेजनि सां, मुग़लनि सां, मुस्लमाननि सां, इन्हनि सां लड़ंदे आख़िर में अची करे हिंदुस्तान में पहुता आहियूं। ऐं हिंदुस्तान में बि असां पंहिंजी लड़ाई जेका आहे न उहा छॾी कोन्हे का, असां हिते बि पंहिंजी लड़ाई जारी रखी आहे। असां हाणे माल रूमाल में बिल्कुलु बहबूदीअ सां बीठल आहियूं। हाणे असांखे खपे पावर। उहा पावर असांखे राजनीति ॾियारे सघे थी, असांखे एडमिनिस्ट्रेशन ॾियारे सघे थी। राजनीतिअ में असीं अक्सरियत में आहियूं, असीं थोराई में आहियूं। इन करे असांजा MLA, असांजा MP ॾाढा घटि था थी सघनि। ख़ुशी जी ॻाल्हि आहे त कुझु MP ऐं कुझु MLA असांजा भली ॾहाकनि में बि न आहिनि, ॾहाके खां बि घटि आहिनि, 1 आहिनि या 2 आहिनि, पर आहिनि। इहा राजनीतिअ में असांजो क़द वधे। इन खां वधीक मां चाहींदुसि त असांजे नौजवाननि जे खून में जेका आहे उहा उभर अचे, असांजे साहित्य जे ज़रिए एडमिनिस्ट्रेशन में पंहिंजी पावर वधाइण जी। हींअर जेको 2022 जो रिज़ल्ट आयो आहे, उन रिज़ल्ट में तव्हां जेकॾहिं ॾिसंदा त असांजा 6 ॿार सिंधी जेके आहिनि उहे IAS थिया आहिनि। त मां चाहियां थो इहो 6 जो तादाद जेको आहे उहो 60 ताईं पहुते। हिकु ॿुड़ी हुन में ज़रूरु लॻे त उन ॿुड़ी लॻाइण में असांजा नौजवान ई असांखे साथ ॾींदा। त मां अॻियां थो हलां पियो असांजे सिंधी नाटकनि जे इतिहास खां पोइ, काके कल्लूमल खां पोइ जेको ॿियो किताबु आहे, उहो किताबु आहे बहितरीन सिंधी नाटक, जंहिंजो संपादन कयो आहे साईं M कमल साहिब। इन नाटकनि जे मज़मूए में जेको गुजरात सिंधी अकादमी छपरायो हो, उन में 14 नाटक आहिनि। त मां उन्हनि 14 नाटकनि ते हिकु हिकु करे तव्हांखे नाटकनि जा जेके सिद्धांत आहिनि, जेके क़िस्म आहिनि, उन्हनि जे हिसाब सां तव्हांखे ॿुधाइण जी कोशिशि कंदुसि। मां पर इहो वाज़ाह करणु चाहींदुसि, बिल्कुलु स्पष्ट करणु चाहींदुसि कि मुंहिंजा पंहिंजा सक्षी वीचार आहिनि। जेके सिद्धांत मूं तव्हांखे ॿुधाया आहिनि उन्हनि ते हिननि खे कसण जी, जीअं सोनारो को बि सोन खणंदो आहे त उनखे कसोटीअ ते कसींदो आहे, त मां हिननि खे कोशिशि कई आहे उन कसोटीअ ते कसण जी। त उहो नाटक किथे थो बीहे, अचो त शुरू था कयूं पिया। बहितरीन सिंधी नाटक 1999 में जेको छपजो आहे, उन में 14 नाटक आहिनि। पहिरियों नाटक जेको असांजे संपादक महोदय हिन में खयो आहे, उहो असांजो नाटकनि जो अबो, जंहिंखे मां पहिरीं बि वीडियो में चई वियो आहियां, साईं मंघाराम मलकाणी साहिब, जंहिं आज़ादीअ खां पहिरीं ऐं आज़ादीअ खां पोइ 1979 ताईं सिंधीअ जा नंढा नाटक लिखी करे अवाम जे साम्हूं पेश कया आहिनि। उनजो नाटक आहे पीरीअ जो तोशो। मंघाराम मलकाणी सिंधी नाटकनि जो अबो चवाईंदो आहे, जंहिं वधीक में वधीक सिंधियूं एकांकियूं न रुगो लिखियूं आहिनि पर मंच ते पेश कयूं आहिनि। छो जो नाटक करण जे लाइ कुझु कलाकारनि जी ज़रूरत हूंदी आहे। मंघाराम मलकाणी साहिबु कॉलेज जो प्रोफेसर आहे, इन करे उन वटि माल बि आहे ऐं रुमाल बि आहे। इन करे उन नाटक पेश कया आहिनि। संदन से लफ़्ज़नि में ई मंघाराम मलकाणी साहिबु जेको आहे लिखियो आहे त मूं 1945 ताईं 20-25 नाटक करे ॾेखारिया, पंक्ति ऐं क़ौमी मसइलनि ते, हक़ीक़त निगारीअ ते जे उसूलनि मूजिबि लिखिया, जिन में इंसानी जीवत खे पेश करे उनखे बहितर बणाइण जी कोशिशि कयमि। पीरीअ जो तोशो एकांकी, हाणे हिन में घणा किरदार आहिनि, पाण हिन ते एलोबरेशन था कयूं पिया। किरदार 4 आहिनि। पहिरियों मेठाराम, ॿियो सरस्वती, टियों भॻवान ऐं चोथों मोती।
हा, जेका सरस्वती आहे उहा मेठाराम जी ज़ाल आहे ऐं भॻवान ऐं मोती ॿई संदसि पुट आहिनि, अने मेठाराम जा पुट आहिनि। एकांकीअ जी कथा छा आहे? कथा हिक ई अखरनि में जेकॾहिं मां चवां, हिक ई लाइन में चवां त ख़र्च खा ॾींदो शाह। इहा असांजी सिंधीअ जी कहावत आहे। उन कहावत ते हीअ सॼी एकांकी ॿधल आहे। मेठाराम छा आहे? मेठाराम हिकु सरकारी खाते में इंजीनियर आहे। पघार खां सवाइ मथी कमाई बि अथसि। परिवार नंढो आहे पर संदसि आदतूं ख़राबु आहिनि। आदतूं ख़राबु कीअं आहिनि उहो अॻियां थो ॿुधाए पियो। कहिड़ियूं? मेठाराम खे शराब पीअणु ऐं कबाब खाइण जो शौक़ु आहे। न रुॻो पाण शराब थो पीए पर संदसि घरवारी ऐं पुटनि खे बि पाण सां गॾु विहारे शराब थो पीआरे। हिकु आदत असांजे सिंधी समाज में पहिरीं बुज़ुर्गनि में हूंदी हुई। पाण जेकॾहिं अकेलो आहे, दोस्त दौड़ न अथसि, त पोइ घर वारनि खे पंहिंजी दोस्त ठाहे करे उन्हनि खे बि दारू पीआरणु सेखारींदो। आदत बुरी आहे। हिन मेठाराम खे बि उहा ई आहे। ॾिसो अॻियां छा थो थिए। एक्सीडेंट में उनखे टंग में फ्रैक्चर थो थी पवे ऐं घणनि इलाजनि खां पोइ बि उनजी टंग जेका आहे उहा ठीकु नथी थिए ऐं आख़िर में हुनखे बैसाखीअ ते थो हलणो पए। ख़र्च खाइण जी आदत जे करे संदसि बचति कोन्हे। एक्सीडेंट जे करे संदसि कमाई बि बंदि थी वई आहे। तंहिं करे वॾो पुटु शादीअ खां पोइ अलॻि रहणु थो लॻे। नंढे पुट खे नौकरी मिली आहे, पघार घटि अथसि, तंहिं करे संदसि ख़र्चु नथो खणी सघे। तंहिं तां पीउ ऐं पुट में तकरार थींदो थो रहे। जवानीअ में सुठो खाईंदड़ पहिरींदड़ मेठाराम पुट जा कपिड़ा, गंजी, कच्छा, पोशाक ऐं टुवाल वरिताए थो त पुटु कावड़िजी थो पवे ऐं पीउ खे घटि वधि ॻाल्हाए थो त माउ पुट जे सुर में सुर थी मिलाए। माउ जो जेको पासो थींदो आहे न, उहो नंढे पुट जी तरफ़ वधीक हूंदो आहे, त उहो हिते मंघाराम मलकाणी साहिबु ॾेखारियो आहे। पुटु पीउ खे घर खां पुटु जेको आहे पीउ खे चए थो तूं घर खां ॿाहिरि निकिरी वञ हली। मेठाराम निराश थी घर मां निकिरंदे वक़्त खां पहिरीं घणेई विनतियूं थो करे ऐं चवे थो हींअर ई हलियो वञा। हेॾी महिल मुंहुं ऊंधाईअ जो केॾां वेंदुसि? राति त हिते टिकणु ॾींहुमि, तेसीं ताईं सोचियां त सही त केॾां वञा। हाणे हीअ त जेका हीअ हिकु लाइन मां तव्हांखे ॾेखारी आहे त कीअं भाषा जेका आहे मंघाराम मलकाणी साहिबु मेठाराम खे ॾिनी आहे, की कहिड़े तरीक़े सां हूअ आज़ियूं निवाज़ियूं थो करे पंहिंजे पुट खे। त मां राति जो निकिरी वञा त राति जो केॾां वेंदुसि। हाणे हिन एकांकीअ में किरदारनि जी कशमकश जो जेको चिट आहे उहो सुहिणी तरीक़े सां चिटियल आहे। देश काल वातावरण जो लेखक सुहिणी तरह वर्णन कयो आहे। किरदार पंहिंजे सुभाउनि जे मुताबिक़ ई वहिंवार था कनि। जीअं सरस्वतीअ जे बुख़ार ऐं ज़ुकाम जी ॼाण पुटु पीउ खे चिठीअ रस्ते मोकिले थो त सरस्वतीअ जो ही गुफ़्तगू जेको आहे उहो चढ़ण लाइक़ु आहे। त तप काल लही वियो पर लेस खंघ जी थोरी टोंकार अथमि। भॻवान तो काल बाभाए खे लिखियो त अमां बीमार आहे, एतिरो त लिखीसां त चङो अजायो ओनो थी पवंदुसि। भला हुनजो आहे सभिनी में साह, मुर्गो कमु करण ई वधी पवंदुसि। हाणे ॾिसो हिक ई गुफ़्तगू में लेखक जेको आहे केॾी वॾी ॻाल्हि चई वियो हली। माउ बीमार आहे पर पुट खे चए थी तो पीउ खे छो लिखियो? जेकॾहिं लिखियो अथईसि त हाणे हुनखे ओनो थी पवंदो, उहो घर हली वेंदो हली ऐं पंहिंजो कमु बि छॾे ॾींदो हली। ऐं शब्द ॾिसो बिल्कुलु टोटल सिंधीअ जा। तप काल लही वियो, तप माना बुख़ार, लेस खंघ जी थोरी माना जुकाम ऐं खंघि थोरी सी आहे, टोंकार अथ माना थोरी थोरी खंघि अचे थी पई विच में। बाभाए खे छो लिखियो? हुन पीउ खे जेको आहे बाबो जेको आहे चवंदा हुआ, त उहो बाभाए खे छो लिखियो अथई त अमां बीमार आहे, एतिरो त लिखीसां त हा त चङो हाणे ठीकु आहे। अजायो ओनो थी पवंदुसि माना अजाई चिंता थी पवंदसि। ओनो माना चिंता थियणु, इहो हिन में चिटे थो पियो पंहिंजी गुफ़्तगू जे ज़रिए पंहिंजो मंघाराम मलकाणी साहिबु। त केॾी भाषा असांजी शाहूकार आहे। लेखक किरदारनि जे सुभाउ जी हाणे गुफ़्तगू ज़रिए थो ॾिए पियो, चिटी कंदो थो वञे। एकांकीअ जो मक़सदु सूरजमुखीअ जे गुल वांगुरु धीरे धीरे थो टुटे त हिकदमि नथो खुले। दर्शक ऐं पाठक खे पाण सां गॾु ॿधी थो रखे। जीअं मेठाराम पहिरीं घर अचे थो, वरी हुनजो एक्सीडेंट खां पोइ हुनजो पुट जो अलॻि थियणु, ऐं हिते नुंहुं नथो ॾेखारे पियो। नुंहुं जेका आहे उहो लिकल किरदारु आहे, उनखे साम्हूं न खणी आयो आहे मंघाराम मलकाणी साहिबु लेखक। ऐं भॻवान जो जेको हुन सां गॾु चिटो थियणु आहे, या हिकु चइजे गुफ़्तगू जेका हले थी पई कपिड़नि खे, गंजीअ खे, अंडरवियर खे, माना ॾिसो कहिड़े तरीक़े जो असांजो जीवन हो जॾहिं असां विरहाङे खां पोइ हिंदुस्तान में अचूं था पिया। माना केॾा सुख सताबो हो मेठाराम इंजीनियर, ऐं हिकदमि जेका बचति आहे उहा ख़तमु थी वञे सॼी, त हुनखे गंजी कच्छे ऐं टुवाल जे लाइ बि पंहिंजे पुट जे कपिड़नि ते भरणो थो पए पियो, उनजे मथां निर्भर थो रहणो पए पियो। उहो बि हिन एकांकीअ में सवली तरह सां चिटियल आहे।
किरदार पंहिंजी सोच खां किथे बि ॿाहिरि नथा निकिरनि। सुजाॻीअ सां लेखक खेनि व्यवहार करण थो ॾिए। मसलन मेठा राम जो तंग हालीअ में बि खाइण जी आदत खां न मुड़णु। हाणे छा थो थिए, जेकॾहिं घर में पैसो नथो अचे पियो त कुझु शयूं हूंदियूं जेके ज़रूरी न आहिनि उन्हनि खे असीं न वठंदासीं, पर मेठाराम जी आदत आहे कुझु आहे चाहे न आहे पर मूंखे खाइणो आहे, त उनखे कीअं थो चिटे, अड़े कॾहिं खणी केले ऐं संतरे जे दिलि थी त गुनाह कयूं छा, सूफ़ या अंब कोन थो वठां। यानी सूफ़ ऐं अंब उन टाइम में महांगा हुआ, पर केलो ऐं जेको संतरो यानी नारंगी जेका आहे उहा सस्ती हुई, उहा जेकॾहिं मूं खाधी त हिकिड़ो ॾोह कयुमि छा, उहा मेठाराम पंहिंजी चवाए थो पियो। हिनखे एकांकीअ खे मंच ते बि सवलाई सां पेश करे सघिजे थो। लेखक छो जो पाण बि एकांकीअ खे मंच ते पेश कंदो हो, हिदायतकारी बि कंदो हो, इन करे हुनखे मंच जूं महदूदगियूं ऐं सभु हुनखे ध्यानु आहिनि, उन हिसाब सां ई हिन एकांकीअ लिखी आहे। मेठाराम जो किरदारु सशक्त आहे। सरस्वती ऐं मोतीअ खे बि कला जो जोहा ॾेखारण जो लेखक पूरो मौक़ो ॾिनो आहे, पर भॻवान लाइ कोई ख़ासि कमु न रखियो आहे। छो जो 4 किरदार आहिनि, उन्हनि चइनि मां 3 खे त हुन कमु ॾिनो आहे, पर हिकिड़ो जेको किरदारु आहे छो जो वॾो पुटु आहे त उहो अलॻि थो थी वञे हली, इन करे उनखे वधीक कमु करण जो मौक़ो नथो मिले पियो। लेखक हिकु संदेश ॾियण में त कामयाबु आहे त ॾुखिये वक़्त जे लाइ इंसान खे बचति करणु खपे, या असांजी सकाफ़त आहे, या असांजी संस्कृति आहे। ॿियो त हालतुनि जे अनुसार इंसान खे व्यवहार करणु घुरिजे, पर ॿिए पासे पीउ खे पुट पारां घर मां ॿाहिरि कढणु ऐं माउ जो संदसि साथ ॾियणु समाज में हिकु ॿी बुराईअ जी तरफ़ धिके थी वञे ऐं एकांकी सुखांत जे बदिरां दुखांत थी वञे। हिन एकांकीअ खे असीं सामाजिक एकांकीअ जी सिफ़ में रखे सघूं था। मां हिनखे छो थो चवां त हीअ सुखांत मां दुखांत थी वई हली। कहिड़ी बि ज़ाल हुजे कॾहिं बि न चाहींदी त ॿुढापे में पंहिंजे मुड़ुस खां अलॻि रहे, या हुनजो मुड़ुसु जेको आहे हुनखे छॾे करे ॿिए किथे वञी रहे, ऐं को बि जेको आहे पुटु हुजे उहो न चाहींदो त मुंहिंजो पीउ जेको आहे ॿाहिरि वञी धिका खाए। यानी मंघाराम मलकाणी साहिबु हिकु त ॾाढो सुठो लेखक आहे, उन में का दो राय कोन्हे का, मां बि उन सां बिल्कुलु शामिलु आहियां, पर हिकु जेका ॻाल्हि आहे चइजे त उहा एकांकी हिन में इहो संदेश लिकल तरीक़े सां थी ॾेई वञे हली त पीउ ऐं पुट जी जेकॾहिं न बणिजे त भली अलॻि थी वञे हली, जेकॾहिं न थिए त पुटु उनखे अलॻि करे छॾे, हुनखे घर मां धिका ॾेई करे कढे छॾे। या अॼु जो जेको तौरु तरीक़ो आहे की असां ॿुढनि माउ पीउ खे ॿुढा आश्रम में वञी था छॾे अचूं, उन जी तरफ़ थी वधाए वञे हली, जेको तरीक़ो ठीकु न आहे। छो जो साहित्य समाज खे कुझु न कुझु संदेश ॾींदो आहे, त हीउ सुठो संदेश ॾियण में हीअ एकांकी मुंहिंजे हिसाब सां कामयाबु चई नथी सघिजे। हा, हुन सुठो संदेश ॾिनो आहे की असांखे बुरे वक़्त जे लाइ, जेको ॾुखियो वक़्तु आहे उन जे लाइ असांखे बचति करे रखणु घुरिजे। जेका असांजी कमाई आहे उन मां कुझु न कुझु असीं बचाए रखूं। बचाइण जा ॾाढा तरीक़ा हुआ, उन्हनि तरीक़नि ते मां अॼु बहस न कंदुसि। केॾीमहिल अहिड़ो नाटक आयो त उन ते मां बहस कंदुसि। हाणे अॻियां था हलूं पिया। हिन किताब जो ॿियो नाटक आहे जामिन, जंहिंजो लेखक आहे दास तालिब। हिकु ज़ोरदारु नाटक आहे जामिन, उन में बि संदेश ॾिनल आहे। कीअं आहे, अचो हलूं था जामिन जी तरफ़। दास तालिब हिन में कुल 7 किरदार आहिनि। कहिड़ा कहिड़ा? मुरली, ठाकुरदास, सरस्वती, लक्ष्मी, भगवान दास, राणी ऐं कला। मुरली पुटु आहे कंहिंजो, ठाकुरदास जो, ऐं सरस्वती जेका आहे मुरलीअ जी माउ आहे, लक्ष्मी ठाकुरदास जी धीउ आहे, भगवान जेको आहे लक्ष्मीअ जो मुड़ुसु आहे, यानी ठाकुरदास जो न्याणो ऐं मुरलीअ जो भेणवियो, राणी तीर्थ जी ज़ाल आहे, ऐं कला मुरलीअ जी ज़ाल आहे। इहे हिन तरीक़े जा हिन जा 7 किरदार आहिनि। एकांकी जी कथा वस्तु सामाजिक जीवन ते ॿधल आहे। सरस्वती किरदारु जेको आहे उहो कननि खां ॿोड़ो आहे, यानी जेका सरस्वती आहे घर जी घरवारी, हुनजी ठाकुरदास जी घरवारी, उहा ॿोड़ी आहे, ऐं सूरदास बि आहे। एकांकीअ जे हिन किरदार ते ई सॼी एकांकी ॿधल आहे। सरस्वती ऐं ठाकुरदास पंहिंजे पुटु तीर्थ वटि रहनि था पिया। संदन नुंहुं जो वहिंवारु संदन लाइ सुठो न आहे। ॿई यानी ससु ऐं सहुरो संदन ते बोझ आहिनि। संदन वॾो पुटु मुरली संदन खां धार रहे थो ऐं नौकरीअ तां सस्पेंडेड आहे, यानी नौकरीअ खां बर्ख़ास्त थी चुको आहे। माउ पीउ जो बोझ नथो खणी सघे। एकांकीअ में तीर्थ रुगो सूचनात्मक किरदारु आहे, नज़ारनि में किथे ॾिसणु नथो अचे। भगवान दास जो झुकाव पंहिंजनि पैसनि वारनि सालनि ॾांहुं वधीक आहे, जॾहिं कि माउ पीउ ऐं भेण खे विश्वासु आहे त संदन वॾो पुटु यानी भाउ मुरली औखी सौखीअ में मदद करण वारो आहे, जंहिंखे लेखक चिटींदे ॾेखारियो आहे त सस्पेंड हुअण खां पोइ बि
पीउ खे 1000 रुपया आणे थो ॾिए, वक़्तु पवण ते भाउ तीर्थ जो जामिन बि पवे थो, ऐं जॾहिं संदसि भाॼाईअ जो व्यवहार हुन लाइ सुठो न आहे त समाज जे आदर्शनि जी हिकु सुठी एकांकी आहे जेका हर वक़्तु ताज़ा लॻंदड़ आहे, छो जो हीअ व्यवहार जेके आहिनि उहे समाज में हर वक़्तु थींदा रहंदा आहिनि कि हिकु भाउ मदद कंदो आहे ऐं हिकिड़ो भाउ भाॼाई जेका हुनखे ठीकु नज़रुनि सां न ॾिसंदी आहे। हीअ सॼो हिकिड़ी एकांकी मस्तु एकांकी आहे। एकांकीअ जे किरदारनि जी जेका कशमकश आहे उहा ॾाढी सुठी आहे, यानी 3 यूनिट्स यानी देश काल वातावरण वक़्तु कम ऐं स्थान बि सुठी तरह चिटिया विया आहिनि। लेखक राणीअ जे दुर्व्यवहार खां हिकदमि पोइ ई संदसि मुड़ुस खे पुलिस थाणे में पकिड़े विहारण ऐं वॾे ॾेर खे जामिन पवण जी इल्तिजा ॾाढी चुस्तीअ सां चिटी आहे। त जंहिंमहिल तव्हां हिन जी पूरी एकांकीअ खे पढ़ंदा त तव्हांखे लॻंदो हा बराबरि दास तालिब साहिबु ॾाढो सवलाईअ सां हिन खे चिटियो आहे। किरदार निगारी ॾाढी सुठी सुजाॻीअ सां कयल आहे। को बि किरदारु पंहिंजी लेखक पंहिंजी सोच यानी जेका लेखक जी सोच आहे कि हिन किरदार खे हिन तरफ़ वञणु घुरिजे उन तरफ़ ई उनखे वठी थो वञे, ॿी तरफ़ केॾांहुं ॿाहिरि नथो कढे पियो, उहा उनजी इच्छा जे अनुसार ई व्यवहार थो करे। यानी जीअं नाटक में किरदारु जेको आहे लेखक जे हथनि जी कठपुतली हूंदो आहे, उहो कठपुतलीअ जे अनुसार ई उन्हनि खां कमु वठे थो पियो। जेसीं ताईं मंच ते अचण जो सुवालु आहे त सरस्वतीअ लाइ हिकु सशक्त किरदार जी ज़रूरत आहे। बाक़ी किरदारनि लाइ अभिनय कला ॾेखारण जो मौक़ो एकांकीअ में घटि ई आहे, छो जो सरस्वती जेको आहे उहो सेंटर पॉइंट आहे। जो सेंटर पॉइंट यानी जेकॾहिं को किरदारु ॿोड़ो बि हुजे ऐं अंधो बि हुजे उहो अहिड़ो हिकिड़ो रोल करे सघे, ऐं उहो बि लेडी कैरेक्टर उहो बि सिंधीअ में ॾाढो घटि मिलंदो आहे, पर उहो हिकु सशक्त किरदारु आहे हिन एकांकीअ में। संदेश ॾियण जी छा कोशिशि कई आहे त बुज़ुर्ग जेके आहिनि उहे असांजे कुटुंब जी सूंहं आहिनि। ॿियो पंहिंजे घर लाइ पंहिंजे रत खे ई ओभर ईंदी, ॿिए कंहिंखे ओभर न ईंदी, छो जो भाउ ई भाउ जो जामिन थो पए। उहो हिन एकांकीअ में दास तालिब साहिबु ॾेखारण जी पूरी कोशिशि कई आहे त हिकु समाज खे सुठो संदेश जेका आहे हीअ एकांकी ॾिए थी पई। अॻियां था हलूं पिया। टियों जेको नाटक आहे कॾहिं बि कुझु न थींदो, जंहिंजो लेखक आहे कृष्ण खटवाणी। हुनजा 2 किरदार आहिनि, हिकु छोकिरो ऐं हिकु छोकिरी। उन्हनि ॿिन्हिनि जी उमिरि जेका आहे उहा 26-27 साल आहिनि। माना जवान माण्हुनि खे खणी करे जवान माण्हुनि जी सोच कीअं थींदी आहे उन सोच खे कृष्ण खटवाणीअ एब्सर्ड फॉर्मेट जेको मंच ते पेश कंदा आहियूं उन तरीक़े सां लिखण जी कोशिशि कई आहे। त नौजवाननि जे दिलि जे अरमाननि खे हिन में चिटियो वियो आहे। 2 किरदार नौकिरी कंदड़ आहिनि। छोकिरी अकेली आहे, छोकिरे जी माउ आहे, पर एकांकीअ में किथे बि ॾिसणु कोन थी अचे। माना उहो किरदारु जेको आहे उहो सूचनात्मक किरदारु आहे, रुॻो उन जी ॼाण थी ॾिनी वञे। लेखक छोकिरे ऐं छोकिरे जो रिश्तो चिटो न कयो आहे, इहो सस्पेंस में रखियलु आहे। शुरूआति में लॻे थो त 2 पति पत्नी आहिनि, पर एकांकीअ जे अॻियां वधण ते ख़बर थी पवे त हू रुॻो दोस्त आहिनि। लेखक किरदारनि जे रिश्ते खे ॻुझ में रखण में कामयाबु वियो आहे। एकांकीअ जी कथा वस्तु छा आहे? नौकिरी कंदड़नि जे ख़ाली टाइम खे पास करण में संदन कम जे इर्द गिर्द इहा एकांकी घुमे थी पई। शाम जो टाइम पास करण लाइ छा करणु घुरिजे, इहो जंहिंमें ख़र्च बि घटि अचे ऐं महीने जे आख़िरी ॾींहंनि में नौकिरी पेशे वारनि वटि माली हालत उन्हनि जी जेका आहे सुठी न हूंदी आहे, पैसा घटि हूंदा आहिनि। त हाणे शाम जो कीअं वक़्तु पास कनि उन ते सॼो ही डिस्कशन आहे। बजट बि घटि हुजे, जीअं ख़र्चु घटि करिणो पए। लेखक छोकिरीअ वटां हिकु होटल जे प्रोग्राम जी ॼाण थो ॾिए त छोकिरो पुछे थो तो वटि घणा रुपया आहिनि। छोकिरी महीने जो आख़िरी हफ़्तो आहे, 50 खां वधीक न हूंदा। छोकिरो छा थो चएसि, मूं वटि बि अटकल ओतिरा हूंदा, कमु हली वेंदो। महीने जे बाक़ी ॾींहं जो चांहि जो डोज़ घटि करिणो पवंदो। हाणे जेकॾहिं अॼु मूं सॼो ख़र्चु करे छॾियो, छोकिरी वटि 50 रुपया, छोकिरे वटि 50 रुपया, ॿई 50-50 मिलाए करे 100 रुपया थिया। कंहिं होटल में वञी करे 100 रुपया ख़र्चु करे ईंदा त बाक़ी जा जेके हफ़्तो खनि जेको महीने जो बचे थो पियो, उन हफ़्ते में असां जेको चांहि ते जेको ख़र्चु कंदासीं उहो चांहि जो ख़र्चु न कंदासीं ऐं अॼु जी पार्टी कंदासीं। माना ॾिसो केतिरो कशमकश आहे उन्हनि में ख़र्चु करण में ऐं उनजी ऐं माली हालति किरदारनि जी कहिड़ी आहे ऐं उन्हनि जी सोच कहिड़ी आहे, उन ते बि हिन लेखक पूरो हिकु गुफ़्तगू जे ज़रिए चिटो करे छॾियो आहे। माना ही मिडिल क्लास जो किरदार आहिनि। प्रोग्राम ठाहिनि था, प्रोग्राम रद्द था कनि, का मजबूरी आहे, कंहिंखे पैसनि जी, कंहिंखे ड्रेस जी, केॾीमहिल कुझु केॾीमहिल कुझु। 2 किरदार दरिए वटि बीह करे रोशनीअ जी तलाश था कनि। शाम जे वक़्त में रोशनी जी तलाश कीअं थींदी?
जिते रोशनीअ जे हेठां माण्हुनि जी भीड़ ऐं नारेबाज़ी कंदड़ नेता ॾिसनि था, लेखक इन जे दृश्य में ग़रीबनि ऐं अमीरनि जी भीड़ खे चिटियो आहे। जिते नारेबाज़ी आहे, जुलूस आहे, भीड़ जे पारां थींदड़ वहिंवार खे चिटे थो। हिकु पथर उॾामंदड़ मथे वियो, बत्तीअ खे लॻो, चओ तरफ़ ऊंधे थी वई हली। ॿ किरदार ॻोल्हे रहिया आहिनि कंहिंखे, रोशनीअ खे, पर जेका रोशनी आहे उहा बि उन्हनि खां छॾाइजी थी वञे, छो जो हिकु पथर किरियो ऐं उते बल्ब टुटो ऐं ऊंदहि थी वई हली। माना केतिरो सिंबॉलिक जेको चइजे हुन जोड़ण जी कोशिशि कई आहे, ॿुधाइण जी कोशिशि कई आहे। लेखक जो मक़सदु आख़िर में वञी चिटो थो थिए त लेखक जी मुराद छा आहे। किरदारनि में जीअण ऐं मौज मारण ऐं वासना जी बुख खे मिटण लाइ लेखक छोकिरीअ वटां हीअं चवाए चिठो थो करे त मां अॼु जीअण थी चाहियां। स्त्री किरदार जो जीवन या स्त्री किरदार जी जेकॾहिं पुरुष सां गॾु अकेले में आहे त उनजी सोच छा आहे। मुंहिंजे वेझो अचु, एतिरो दूरि छो आई, मुंहिंजे वेझो अचु। ॿई हिक ॿिए तरफ़ वधनि था, कुझु देरि तरसनि था, ओचितो छोकिरो बीह थो रहे। यानी हुनजे मन में जेका हिकु गैरत जेका आहे चइजे उहा जागे थी पई। छोकिरो छोकिरीअ खे बीमार मां उन लाइ डॉक्टर खां दवा वठी घर पहुचण जी मजबूरी ॾेखारे हलियो वञे थो। आख़िर में छोकिरीअ जो गुफ़्तगू अॼु बि कुझु न थियो, कॾहिं बि कुझु न थींदो, कॾहिं बि कुझु न थींदो। इहा आहे कृष्ण खटवाणीअ जी एकांकी। ॿ किरदार सॼी एकांकीअ में कशमकश कंदा था रहनि, फसकंदा ॾिसंदा अचनि। जीअण जी हुन में चाह आहे, पर रस्तो ॻोल्हनि था। रस्तो उन्हनि खे मनोरंजन में मिलणो आहे, त कहिड़ो मनोरंजन। सिनेमा, लेक्चर, चांहि पीअण, अख़बार पढ़नि हिननि सभिनी ते ख़र्चु थींदो। ड्रेस खपे ऐं ड्रेस कहिड़ी पाए वेंदासीं उहे बि असां वटि कोन्हनि के, तॾहिं करे उन ते सोच वीचार करे ई खिड़कीअ जे पासे में था हली वञनि। उते बि मजबूरियूं उन्हनि जे साम्हूं आहिनि, बत्ती हली थी वञे हली ऐं उनखां पोइ प्रोग्राम कैंसिल थो थिए, पर वरी मजबूरी थी अचे। किरदारु पंहिंजो पाण खे उन्हनि सां गॾु करणु थो चाहे, स्त्री पुरुष सां मिली करे कुझु मनोरंजन करणु थी चाहे, पर लेखक एकांकीअ में आख़िर में जेको आहे आदर्शवाद पेश कयो आहे। कहिड़ो आदर्शवाद, क पति ऐं पत्नीअ जो जेसिताईं रिश्तो तय न थिए तेसीं ताईं शारीरिक संबंध असांखे न करणु घुरिजनि। उहे जेको आहे उहो गुनाह आहे। इन करे किरदारनि खे पंहिंजो व्यवहार करण जी छूट ॾींदे आख़िर में ढिली छॾियल डोर खे चुस्तीअ सां छिके वञण में लेखक कामयाबु वियो आहे। जेकॾहिं अकेलाइप हूंदी आहे कंहिं ॿिनि जवाननि जे विच में, त उहा स्त्री ऐं पुरुष आहिनि जेकॾहिं, त उन्हनि जी वासना जी तरफ़ उहा वधी वेंदी आहे हली। तॾहिं वासना खे रोके करे आदर्शवाद पेश करण जी कोशिशि जेको आहे उहा कृष्ण खटवाणी साहिबु कई आहे। एब्सर्ट एकांकी आहे, हिकु संदेश ॾियण में कामयाबु वियल आहे, पेश करण बि सवलो आहे। छो जो एब्सर्ट फॉर्म में जेके एकांकी हूंदियूं आहिनि उन में प्रॉपर्टी ॾाढी घटि हूंदी आहे, त उहा हिन में जेको आहे घटि ई प्रॉपर्टी यूज़ कयल आहे। हिन एकांकी में बि डायरेक्टर खे पूरो मौक़ो आहे पंहिंजी डायरेक्शन ॾेखारण जो, त ॿिन्ही जेके कलाकार आहिनि उन्हनि खे बि पंहिंजी कला जो जोहर ॾेखारण जो उन पूरो मौक़ो ॾिनो आहे। ऐं मां जेकॾहिं अॼु जे दौर जी ॻाल्हि कयां, हींअर जेकर असां 2022 में हली रहिया आहियूं, त जेको लिव इन टुगेदर रिलेशन वारो जेको आहे उन जे मथां हिकिड़ी सुठी तंज कयल आहे कि कहिड़े तरीक़े सां स्त्री ऐं पुरुष खे रहणु घुरिजे। ही उहो असांजो टियों नाटक। कॾहिं बि कुझु न थींदो, पर मां चवां थो जेकॾहिं तव्हां महिनत कंदा त कॾहिं बि कुझु बि थी सघे थो पियो। अॼु न त सुभाणे तव्हां IAS ज़रूरु ठही सघो था पिया। अॻियां था हलूं, असांजो भॻवान अटलाणी जो नाटक था ॾिसूं, हू मोटी आयो। हू मोटी आयो में ॿ किरदार आहिनि, हिकु स्त्री ऐं ॿियो पुरुष। हींअर किरदार जेके असांजा लेखक आहिनि उहे घटि था खणनि पिया, ऐं घटि किरदारनि जे ज़रिए वधीक सुठो संदेश ॾींदड़ हीअ बि एकांकी आहे। जीअं कृष्ण खटवाणी साहिबु ॿिनि किरदारनि जे ज़रिए आदर्शवाद पेश कयो आहे, त हिते बि भॻवान अटलाणी उहो ई पेश करण जी कोशिशि करे थो। छा करे थो त केतिरे क़दुरु कामयाबु वियो आहे, अचो त ॾिसूं भॻवान अटलाणी साहिबु छा थो चए। एकांके जी कथा वस्तु पारंपरिक आहे। कहिड़ी, पति पत्नी जे रिश्तनि ते बीठल आहे। एकांके जो पुरुष किरदारु पंहिंजनि दोस्तनि खे वधीक ऐं पंहिंजी पत्नी ऐं ज़ाल खे घटि टाइम थो ॾिए। पंहिंजी ज़ाल जा शौक़ु घटि ऐं पंहिंजे दोस्तनि जा शौक़ु वधीक थो पूरा करे। एतिरे क़दुरु जो पाण शराब न पीअंदो आहे, पर दोस्तनि ख़ातिर घर में शराब बि आणे थो ऐं संदनि सां गॾु पार्टीअ में राति ताईं वेहे बि थो।
पत्नीअ खे इहो ठीकु न लॻंदो। नेचुरली आहे, जेकॾहिं तव्हां शादीशुदा आहियो, पत्नीअ खे घटि टाइम ॾींदा ऐं दोस्तनि खे टाइम वधीक ॾींदा त झगड़ो थियणु स्वाभाविक आहे। त उहो झगड़ो जेको आहे उहो हिन एकांकीअ में ॾेखारियल आहे। संदसि पति ऑफिस खां पोइ संदसि सां रहे इहा हुनजी इच्छा आहे, पर उहा समस्या जो हल ॻोल्हे थी। कीअं थी ॻोल्हे? हिकु शाम जो पतीअ जे हथ में थेलो ॾिसी पुछे थी त दोस्तनि जी पार्टी घर में रखी आहे त उहो खेसि मदद कंदी। हिकदमि पति वाइड़ो थी वेंदो हली। जेकॾहिं पति जी पत्नी जेका आहे हुनजे वहिंवार खां या हुनजी अपेक्षा खां, हुनजी उमेदुनि खां अलॻि सां व्यवहार कंदी त उहो वाइड़ो त थींदो ई थींदो, उहो बि वाइड़ो थी थो वञे हली। दोस्तनि लाइ नमकीन वग़ैरह तयारु कंदी ऐं अंडा बॉइल करे वठंदी या आमलेट ठाहे वठंदी। पंहिंजे घोट खे इहो बि चवे त हूअ बि पार्टी में संदसि दोस्तनि सां गॾु शराब पीअंदी। हीअ हिकिड़े मोड़ आहे, इहो क्लाइमेक्स आहे। तंहिं ते मुड़ुसु काविड़जी थो पवे। उते पत्नीअ जो हीअ गुफ़्तगू असरदार आहे त मुंहिंजो पति सभिनीनि जी पसंदि नापसंदि जी इज़त कंदो आहे। मूंखे भरोसो आहे त हू पंहिंजी ज़ाल जी पसंदि जी पिणु इज़त कंदो। पतीअ जो वहिंवार हिते बदिलजी थो वञे ऐं चवे थो मां कंहिंजी पसंदि जी इज़त न कंदो आहियां। तूं दारू न पीअंदीअ। नाटकी अंदाज़ में दोस्तनि जो घर में अचणु ऐं दारू पीअणु बंदि थी थो वञे ऐं पति पत्नी ख़ुशि गुज़ारीनि था ऐं पति पत्नीअ वटि मोटी थो अचे। यानी जेकॾहिं कंहिंखे सुधारो करिणो आहे त उहो झगड़े सां न, उहो पंहिंजे वहिंवार सां ई थींदो। उहो पति पत्नीअ जो झगड़ो जेको आहे उहो मिठो झगड़ो आहे। उहो अहिड़ो झगड़ो कोन्हे जेको ता उमिरि हलंदो रहे या सदाईं हलंदो रहे। ऐं जेकॾहिं हले थो त उनखे कीअं चेंज करणु घुरिजे, उहो नाटक ॾाढो बख़ूबी हिन एकांकीअ में पेश कयो आहे। एकांकीअ में कशमकश ॾाढी सुठी आहे। पति पत्नी सां गॾु टाइम गुज़ारणु चाहे थी, पर पति मौक़ो नथो ॾिए त पत्नीअ जी कशमकश एकांकीअ जे वॾे हिसे ताईं जारी आहे ऐं उन खे मौक़ो मिलंदे ई उनखां पाण बि छॾाए थी वठे। यानी कशमकश पूरे ओज ते पहुचे थी ऐं पाण रस्तो ॻोल्हे पतीअ खे हासिलु करे थी वठे। कीअं कि तुंहिंजे दोस्तनि सां गॾु जेकॾहिं तूं पीअंदे त मां बि पीअंदसि, भले तूं नथो पी पर मां तुंहिंजे दोस्तनि सां गॾु पीअंदुसि। त नेचुरली जेको चइजे कि असांजे 1947 खां वठी 2000 ताईं जो जेको पुरुष आहे उहो चाहे थो त पत्नी रुॻो हुनजी पत्नी रहे, उनखे ॿिए कंहिंजी नज़र न पवे। इहो जेको हिकिड़ो पारंपरिक तरीक़ो असांजे भारतीय समाज जो आहे उहो हिते चिटो थिए थो पियो। ॿिनि किरदारनि ते आहे एकांकी। दोस्त नज़ारनि में किथे बि नथा ॾिसणु अचनि। गुफ़्तगू बिल्कुलु साधारण ढंग सां हलंदी थी रहे। किथे बि ॻौरा लफ़्ज़ न आहिनि जेके एकांकीअ खे बोझल कनि। एकांकीअ खे मंच ते सवलाईअ सां पेश करे सघिजे थो। किरदारनि खे पंहिंजी कला ॾेखारण जो मौक़ो ऐं लेखक निर्देशक लाइ बि घणेई जॻह गुंजाइश रखी आहे। हिन एकांकीअ में डायरेक्टर पंहिंजी कल्पना जी उॾाम खे सवलाई तरह सां मंच ते ॾेखारे सघे थो पियो। जेकॾहिं मां मंचीकरण जी ॻाल्हि कयां त हिन एकांकीअ में डायरेक्टर जेको आहे किथे जेको डिस्कशन आहे, जिते सोच आहे पत्नीअ जी, उन में घणेई जेके सिंधी गीत आहिनि उहे उन्हनि में जोड़े करे उनखे पेश करे सघे थो। यानी मनोरंजक करे सघे थो। हिकु 30 मिंटनि जी एकांकीअ खे 1 कलाक ताईं मंच ते आराम सां पेश करे सघिजे थो पियो। हीअ हुई असांजी भगवान अटनाणीअ जी एकांकी जेका मां तव्हांजे साम्हूं पेश कई। उहा चौथी एकांकी हुई। हाणे हलूं था पंजे नाटक ते, 5हीं एकांकीअ ते। उहा आहे हरिकांत जी, उहा आहे बस स्टॉप ते। हीअ एकांकी बि एब्सर्ड फॉर्मेट में आहे ऐं प्रगतिशील वीचारधारा जी हीअ एकांकी आहे। ॾिसूं था हुन में छा थो थिए। 3 किरदार आहिनि। हिकु सेवक 50 सालनि जो सामाजिक कार्यकर्ता, ॿियो भरत 40 सालनि जो वकील ऐं लाल पेशे खां मिस्त्री जंहिंजी उमिरि 30 साल ॿुधाई आहे। एकांकीअ जी कथा वस्तु छा आहे? बस स्टॉप ते बस जे इंतज़ार में बीठल मुसाफ़िरनि जे साम्हूं थींदड़ हिकु हादसे में ज़ख़्मी राहगीर जे इर्द गिर्द घुमे थी पई। किरदार इन हादसे जी ज़िमेदारी सरकार, इंतज़ाम ऐं हालतुनि खे ॿुधाइनि था ऐं 2 किरदार इन हादसे ते वॾा लंबा भाषण पब्लिक खे ॾियनि था। हादसे में ज़ख़्मी थियल राहगीर जी चिंता कंहिंखे बि न आहे। जॾहिं भाषणबाजी ख़तम थी थिए त उन्हनि खे यादि थो अचे त ज़ख़्मीअ जी मदद कीअं कई वञे। जनता खां चंदो गॾु कनि था ऐं राहगीर जी क्रिया जो बंदोबस्तु, छो जो राहगीर मरी वियो आहे हली, त उनजो अंतिम क्रियाक्रम कीअं थींदो उनजो बि बंदोबस्तु कनि था। खेनि लॻे थो त राहगीर ज़िंदा आहे। हिते सुवाल थो उथे त कठे कयल अमाउंट जो छा कजे, जेको चंदो कयो आहे असां उहो उनखे छा कयूं। छो जो राहगीर त जीअरो आहे, मरी वियो कोन्हे को, त हाणे जेके पैसा गॾु थिया उन्हनि पैसनि खे असीं छा कयूं। पैसा घणा गॾु थिया? 333 रुपया। इन खे पाण वटि रखनि था पिया, पाण में विरिहाइनि था
त वरी कॾहिं अहिड़ो हादसो थियो त ईमानदारीअ सां उन ते ख़र्चु कंदासीं ऐं टैक ॾेई हलिया था वञनि। माना समाज जी कहिड़ी असांजी साम्हूं उन पेश कई आहे कि हिकु आम माण्हू टे ॼणा गॾिजी करे उन ते एक्सीडेंट ते ॻाल्हाइनि था, उन खां पैसा गॾु कनि था ऐं चवनि था त इहे पैसा हाणे असीं पाण वटि था रखूं, यानी टे ॼणा 111 रुपया विराए करे खणी था वञनि। त कॾहिं बि अहिड़ो हादसो थियो त उहे ईमानदारीअ सां उन ते ख़र्चु कंदा, इहो पंहिंजो पाण सां वाइदो था कनि। केतिरो निभाईंदा इन ते डिस्कशन कोन था कयूं पिया। टिनि किरदारनि मां वकील ऐं समाज सेवक ॿई किरदार पंहिंजे सुभाउ मुताबिक़ वहिंवार था कनि। छो जो वकील खे बि ॻाल्हाइण जी आदत हूंदी आहे, किथे बि बीह करे उन खां भाषण ॾियारे सघूं था पिया, डिस्कशन कराए सघूं था पिया। समाज सेवक जो बि कमु जेको आहे समाज जे साम्हूं ॻाल्हाए करे पंहिंजो पाण खे पेश करणु ऐं समाज जे लाइ कुझु न कुझु कमु करण जी हूंदी आहे। टियों किरदारु केरु आहे? लाल, जेको मिस्त्री आहे। लेखक तंहिंखां भाषणबाजी कराई आहे, यानी हिकु रस्ते ते वेठल मिस्त्री स्कूटर थो ठाहे, साइकिल थो ठाहे, पंचर थो ठाहे, उन खे चओ त तूं भाषणबाजी कर, उहो ठीकु न आहे। हिते किरदारु लेखक जी कलम मां खिसकी वियो आहे ऐं उन जे मुताबिक़ संदसि जे सुभाउ मुताबिक़ मिस्त्री जेको आहे पंहिंजे ग्राहक सां ॻाल्हाईंदो, नाई आहे, मिस्त्री आहे, धोबी आहे, इहे हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा। किरदारु मतिलबु उन्हनि जो गुफ़्तगू थींदो, पर उनखे कंहिं मंच ते बीहारे करे भाषण ॾियारो इहो मुश्किल आहे, इहो जाइज़ न आहे। त इन करे उहो नेता वांगुरु भाषण ॾींदो, चंदे जा पैसा जेब में विझी खिली ख़ुशि थी वञे, इहो ठहिके नथो। चयो मुंहिंजे मुंहिंजे जेको तजुर्बो आहे उनजे हिसाब सां जेकॾहिं मां कंहिं मिस्त्रीअ खे ॾिसां थो, कंहिं धोबीअ खे ॾिसां थो, कंहिं नाईअ खे ॾिसां थो, त हीअ भले ई घटि कमाईंदा हूंदा, उन्हनि जी नज़र जेका आहे परायनि पैसनि ते न हूंदी। उहे परावा पैसा हिकु क़िस्म सां बेईमानी करे सम्झंदा। उहे चवंदा हीअ पराओ पैसो जेको आहे उहो गऊअ जो मांस आहे, असां हिंदुनि खे उनाए खाइणो। उहो बिल्कुलु चवंदो तूं ई वञी खणी वञ, यार मूंखे न खपे, तूं वकील आहीं तूं खणी वञ, तूं नेता आहीं तूं खणी वञ, मूंखे इहे पैसा न खपनि। हिते लॻे थो त जेको समाज जो जेको ओरिजिनल किरदारु आहे उन खां वाक़िफ़ जेको आहे उहो लेखक न आहे ऐं उन जे अनुसार उहो वहिंवार उन खां नथो कराए। एकांकीअ जो मक़सदु समाजवाद ॾिसणु अचे थो, जंहिंखे किरदारु भाषणबाजी कंदे सरकार ऐं इंतिज़ाम जे ख़िलाफ़ु नारा लॻाइनि था पिया। इहो समाजवादी जेके किरदार हूंदा आहिनि, समाजवादी जेके नेता हूंदा आहिनि, उहे घणो करे समाज ते घटि इंतिज़ाम ते या सरकार ते प्रशासन ते वधीक ॾोह ॾींदा आहिनि। वकील ऐं समाज सेवक जी गुफ़्तगू संदसि विहान मुताबिक़ आहे, पर लाल मिस्त्री भाषण तंहिं ॾींदे नथो ठहिके मंच ते पेश करे सघिजे थी। भीड़ बस जे एक्सीडेंट खे रुॻो गुफ़्तगू ज़रिए सूचना ॿुधाई वई आहे, बाक़ी उहो साम्हूं असांखे ॾेखारियो न वियो आहे। डायरेक्टर खे घणी महिनत करणी पवंदी, छो जो टिन्ही किरदारनि वटि कलाकारनि खे ॾेखारण जो पूरो मौक़ो ॾिनल आहे। जो बस नाहे ॾेखारियल, एक्सीडेंट मंच ते कीअं ॾेखारिजे इहो हिकु वॾो मसइलो आहे। स्क्रीन ते त असीं ॾेखारे सघूं था, पर मंच ते एक्सीडेंट असीं ॾाढो मुश्किल आहे ॾेखारणु। इन करे मुंहिंजी नज़र में थोरो सो लेखक जी कलम जेका आहे उहा खिसकी आहे हथनि मां ऐं उन जे सोच जे मुताबिक़। मां पहिरीं बि हिकु ॻाल्हि मुंहिंजे लेक्चर्स में चवंदो आहियां हरी कि जेॾी महिल तव्हां पंहिंजी कंहिं वीचारधारा खे पंहिंजे दिमाग़ ते हावी रखंदा त तव्हांजी कलम खिसकंदी वेंदी, खिसकंदी। तव्हां उन जे हिसाब सां तव्हां जेको आहे किरदारनि खे गुफ़्तगू न ॾेई सघंदा। जेकर तव्हां वीचारधारा खां फ्री थी करे लिखंदा, वीचारधारा खे छॾे करे लिखंदा ऐं समाज जे साम्हूं को संदेश ॾियण जे लाइ का रचना बि कंदा, पोइ चाहे उहा कहाणी हुजे चाहे उहा नाटक हुजे, त बिल्कुलु यथार्थ रूप में उहो पेश थींदो। हिते उहो यथार्थ रूप में साम्हूं असांजे पेश न थी सघियो आहे। हलूं था अॻियां। एपिसोड एकांकी थी वई, समाज में जेको आहे आदर्शवादनि जी एकांकी थी वई, त थोरो सो खिलाइण वारी बि एकांकी अचणु घुरिजे। उहा असांजे वासुदेव निर्मल साहिब लिखी आहे। कहिड़ी लिखी अथई? पेके हली वेंदी साईं। मुड़ुस ऐं ज़ाल में जॾहिं बि थोरो सो झगड़ो थींदो आहे त असांजे सिंधी ज़ालियूं हूंदियूं आहिनि, तूं घणो घोड़ कंदे त मां पेके हली वेंदी सजाए। उहो भारत जी हर हिकु नारी चवंदी आहे, जेके घर में रहंदियूं आहिनि नारियूं, त उहे मुड़ुस खे चवंदियूं आहिनि तूं घणो ॻाल्हाईंदे त मां पेके हली वेंदी साईं। भली पेकनि में उन्हनि खे एतिरो प्यार मोहबत न मिले जेतिरो पति थो ॾिए पियो। ख़ैरु इहो मुंहिंजी डिस्कशन जो पॉइंट कोन्हे। पाण हलूं था पेके हली वेंदी साईं ते। इन में ॿ किरदार आहिनि। कहिड़ी? हिकु सीता, ऐं सीता सां गॾु केरु हुअणु घुरिजे? रामचंद्र, त उहो रामचंद ई आहे। ॿई किरदार हिन सां गॾु आहिनि। कथा जी एकांकी जी कथा वस्तु जेका आहे उहा श्रीकांत जेको हुननि जो पुटु आहे, जेको सूचनात्मक किरदारु आहे, उनजी शादीअ ते ॿधलु आहे। उनजे इर्द गिर्द घुमे थी पई हली। ऐं हिकिड़ी वरी ॿी सूचनात्मक किरदारु आहे सिंधू, उनजी शादी थी चुकी आहे ऐं
उन ते ई ॻाल्हि ॿोल हली रही आहे। उन खां पोइ पुट जी शादी जी ॻाल्हि ॿोल हली रही आहे त हाणे पुट जी मूंखे शादी करणी आहे। एकांकीअ जो किरदारु रामचंद पुट जी शादी पंहिंजे वकील दोस्त जी धीउ सां कराइण जी ॻाल्हि थो करे, जेका रंग में सांवरी आहे। हाणे रंग में सांवरी हुजे उहा ज़ालुनि खे पसंदि न हूंदी आहे, त उहा असांजी सीता खे पसंदि कोन्हे का, त उहा उनखे खपे हिकु सुहिणी सुठी छोकिरी जंहिं ते हू फ़ैसिलो ॿुधाईंदे चवे थी त ॿुधी छॾ, श्रीअ जी शादी थींदी त श्यामन दास जी धीउ पुष्पा सां थींदी। छो थींदी? रामचंद जे फ़ैसिले ते सीता गुस्से में अची पेके वञण जी धमकी थी ॾिए। एकांकीअ में मोड़ थो अचे, पति पत्नीअ जो झगड़ो, रुसणु मनाइण, वञण खां पोइ मोटी अचणु ऐं वञी वरी वापसि अचण ते सीता जी आदत खे लेखक ॾाढो सुहिणे नमूने चिटियो आहे। लेखक एकांकीअ जे आख़िर में वञी ॼाण थो ॾिए त संदसि पुटु श्रीधर सामन दास जी धीउ पुष्पा सां प्यार थो करे ऐं खेसि वाइदो करे चुको आहे त ॿई जल्द ई लाऊं लहंदा माने शादी कंदा। माउ पीउ जो सिकियलदो पुटु आहे, संदसि ख़ुशीअ में ई माउ पीउ जी ख़ुशी आहे। लेखक एकांकीअ में पीउ पुट जे रिश्तनि ऐं पुट जी सार संभार, असांजा पुराणा जेके पेरेंट्स हूंदा हुआ, अभिभावक हूंदा हुआ, माउ पीउ हूंदा हुआ, ॿारनि खे कीअं संभालींदा हुआ, उन जो चिट ते चिटियो आहे। कीअं चिटियो अथई? इहो ई त पुष्पा सां गॾु पंहिंजे श्रीअ खे घणेई दफ़ा घुमंदे ॾिठो अथमि। हाणे पीउ पुट जी जासूसी करे थो पियो, ॿिए कंहिं जासूस खां न, पाण थो करे पियो। त पुटु जवान थी वियो आहे, हली उनखे कीअं काबूअ में रखिजे, उनजा कहिड़ियूं कहिड़ियूं हरकतूं आहिनि, उहे बि हिन एकांकीअ में सवली तरह सां चिटियल आहिनि। काल्ह मां रस्ते जे छेड़े ते हिकु दोस्त सां बीठो हुउसि, छा ॾिसां त श्रीअ पंहिंजे साम्हूं वारी जॻह में रहंदड़ आडवाणीअ जे नौकर रामूअ खे को ख़तु ॾेई रहियो हो। श्रीअ खेसि ख़तु ॾेई घर वापसि हलियो आयो। जॾहिं रामू रस्ते जे छेड़े वटि पहुतो तॾहिं खेसि पासीरो वठी वापसि ख़तु वठी चयोमांसि त मां पुष्पा खे पोस्ट करे छॾींदुसि, तूं ख़्यालु न कर, पर श्रीअ खे न चइजांइ त ख़तु मूंखे ॾिनो अथई। माना कहिड़ी तरीक़े सां हुन पूरी जासूसी कई आहे। हिकु गुफ़्तगू बि लेखक चिटे वियो हली। किरदारनि जी गुफ़्तगू चुस्त आहे, इस्तलाही ॿोली आहे, सुठा पहाका बि लिखियल आहिनि हिन में, एंड सभई गुफ़्तगू हिकु धागे में मोतीअ वांगुरु पिरोल आहिनि। माना गुफ़्तगू जेको आहे ईअं थियणु घुरिजे हिकु सरल सवली भाषा में, माना हिकु सुवालु हिकु जवाबु, हिकु सुवालु हिकु जवाबु, उहो पूरो हिन एकांकीअ में असांखे ॾिसण थो अचे। किरदारनि जी कशमकश शुरूअ खां आख़िर ताईं हलंदी आहे। धीअ जी शादीअ में कयल ख़र्च, महिमाननि, पुट जी शादीअ जा सपना ऐं वीचार, पतीअ जो हिकु तरफ़ फ़ैसिलो एंड पत्नीअ जो विरोध ऐं धमकी, पेके हली वेंदी सां, पेके वञण जी धमकीअ खां पोइ बि रामचंद्र जो पंहिंजे फ़ैसिले तां न मुड़णु ऐं उन ते अटल रहणु, पत्नीअ खे मनाइणु, एकांकीअ खे धीरे धीरे वधाईंदे वञी पुट जी शादीअ लाइ राज़ी थियणु ऐं पेके न वञण जे फ़ैसिले खे सुहिणे नमूने चिटियो वियो आहे। माना हिकु महकम इरादे सां पति जेको आहे कीअं परिवार में रहे थो पियो, उनजो हिकु सुहिणो चिट बि हिन में लिखियो आहे त सिंधी समाज में पत्नीअ जी बि हलंदी आहे, पर पति हमेशह उनजे मथां रहंदो आहे। त उहा बि हिन सुठी हिकु किरदारु निगारी हिकु गुफ़्तगू जे ज़रिए सुठो चिट वासुदेव निर्मल साहिबु करियो आहे। ॿ किरदार ॿई पंहिंजे सुभाउ मुताबिक़ व्यवहार कनि था। रामचंद अटल इरादे वारो आहे, संदसि शख़्सियत किथे बि ढिली नथी पवे। उते ई स्त्री किरदारु सीता जी वहिंवार, ॻाल्हि ॻाल्हि ते रुसणु ऐं पेके वञण जी धमकीअ वारी आदत खे उनजे जे सुभाउ मुताबिक़ वहिंवार करायो आहे। देश काल वातावरण खे बि सुहिणे नमूने चिटियो वियो आहे। अॼु जेकॾहिं ॿारु पंहिंजी पसंदि खे माइटनि साम्हूं रखे थो त उनजे सां शामिलु राय थियणु, पर औलाद जे व्यवहार ते माइटनि जी नज़र बि हुअणु घुरिजे, उन आदत खे चिटण में लेखक कामयाबु वियो आहे। एकांकीअ जो उद्देश्य आहे रंग भेद खे मिटाइणु। छो जो सीता चयो आहे कि मां कारी छोकिरे सां शादी कोन कराईंदुसि, मूंखे सुहिणी सुलछणी छोकिरी खपे, उहो मथे चिटो मां करे आयो आहियां। उन सां गॾोगॾु ॾेती लेतीअ जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारण बि आहे। सूरत सां गॾु सीरत बि हिकु गहणो आहे ऐं समाज प्यार जो दुश्मन न आहे, पर समाजी रिश्ते खे तोड़ण जी छूट कंहिंखे बि न आहे। कुतो बि पंहिंजी कुड़ुम में वणे वारी नसीहत बि लेखक ॾियण में कामयाबु वियो आहे। हीअ आहे असांजो वासुदेव निर्मल साहिबु, जंहिं ॾाढे सुहिणे नमूने हल्कनि हल्कनि अखरनि में हल्की हल्की गुफ़्तगू, हल्की हल्की छेड़छाड़ कंदे एकांकीअ में वॾो हिकु मैसेज ॾियण जी में मां सम्झां थो कामयाबु वियो आहे।